आउं आहियां इरफान अली बुगियो। तव्हां ॾिसी रहिया आहियो इरफान बुगियो यूट्यूब चैनल। पंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो, छाकाणि त हिते तव्हांजी ॻाल्हि थिए थी, हिते सिंध जी ॻाल्हि थिए थी, हिते प्रिया कुमारी जहिड़ी मज़लूम न्याणियुनि जी ॻाल्हि थिए थी। प्रिया कुमारी जेका सिंध जी न्याणी आहे, जंहिं लाइ हर सिंधीअ जी दिलि में दर्दु आहे, छा उनजो पतो पइजी वियो आहे? उहो कहिड़ो धाड़ेल आहे जंहिं वटि प्रिया कुमारी मुख़्फ़ी बणियल आहे ऐं उहो केतिरो भुंग तलब करे रहियो आहे। पुलिस छा पई करे? प्रिया कुमारी जो वालिद छा पियो चए ऐं हिंदू पंचायत जा मुखी घणा पैसा भुंग भरण लाइ तयारु आहिनि? इन समूरे मामले जो अॼु ख़ुलासो असां कंदासीं तव्हां ॾो पेश। तव्हां चयो त पहिरां खणूं त वाक़ई प्रिया कुमारी किथे धाड़ेलनि वटि मुख़्फ़ी बणियल आहे, छाकाणि त कुझु ॾींहं अॻु हिकिड़ी ख़बर साम्हूं आई जंहिंमें दावा कई वई हुई त हिकु धाड़ेल प्रिया कुमारी जे वालिद खे फ़ोन करे प्रिया कुमारी जी बाज़ियाबी एवज़ 1 करोड़ रुपया भुंग तलब कयो आहे। पर उहो पतो अञा छो नाहे पइजी सघियो त उहो कहिड़ो धाड़ेल आहे, छाकाणि त पुलिस वटि जदीद टेक्नोलॉजी आहे, उहा ट्रेस कराए सघे थी त उहो कहिड़ो धाड़ेल हो जंहिं राजकुमार खां संदसि न्याणी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी एवज़ 1 करोड़ रुपया भुंग तलब कयो ऐं ईश्वर लाल 2 करोड़ रुपया ॾियण जी जेका ऑफर कई, उनखे छा राजकुमार प्रिया कुमारी जो वालिद क़बूल करण लाइ तयारु आहे? जेका बि डील कंदे सॼियूं सिंध जूं हिंदू पंचायतूं तोखां रुपयो बि ख़र्च न कराईंदासीं, सभु असां कंदासीं। या राजकुमार ख़ुदि ईश्वर लाल ख़िलाफ़ बयानु ॾेई रहियो आहे? त कुझु ॾींहं अॻु जेका फ़ोन कॉल आई जंहिंमें हिकु धाड़ेल दावा कई राजकुमार खे कॉल करे त प्रिया कुमारी वटनि क़ैद आहे ऐं जेकॾहिं हू 1 करोड़ रुपया अदा कनि त प्रिया कुमारी खे बाज़ियाब कराए वेंदो। छा वाक़ई ईअं ई आहे या असुल हक़ीक़त कुझु ॿी आहे? या ही फ़ोन कॉल्स असुल जवाबदारनि तां ध्यानु हटाइण लाइ कोशिशुनि तौरु कयूं पियूं वञनि? छाकाणि त चयो पियो वञे त असुल जेके जवाबदार आहिनि उहे संगरार जे इलाइक़े में मौजूदु आहिनि। प्रिया कुमारी उन्हनि वटि ई आहे। ही जेके धाड़ेलनि तरफ़ां फ़ोन कॉल्स कयूं पियूं वञनि, उन्हनि में का सदाकत न आहे। सखर पुलिस जे अमलदारनि जी इहा दावा आहे, इहो उन्हनि जो चवणु आहे त अहिड़ियूं फ़ोन कॉल्स अॻु में बि अची चुकियूं आहिनि। कच्छ वारे इलाइक़े मां कुझु धाड़ेल फ़ोन कॉल्स कनि था, छाकाणि त हिन हाई प्रोफाइल केस में कंहिंजो नंबर हासिलु करणु, ख़ासि तौरु प्रिया कुमारी जे वारसनि जो नंबर हासिलु करणु धाड़ेलनि लाइ को मसइलो नाहे बणियल। त सखर पुलिस जी इहा दावा आहे त अॻु में बि अहिड़ियूं फ़ोन कॉल्स ईंदियूं रहियूं आहिनि ऐं उहे जाली फ़ोन कॉल्स आहिनि। अच्छा, हीअ जेका ख़बर साम्हूं आई जंहिंमें चयो वियो त हिकु धाड़ेल कॉल कई आहे, 1 करोड़ रुपया भुंग तलब कयो आहे, त उनखां फौरी तौर पोइ मुखी ईश्वर लाल इहा ऑफर कई त हू 1 करोड़ छा 2 करोड़ रुपया बि ॾियण लाइ तयारु आहिनि जेकॾहिं प्रिया कुमारी बाज़ियाब थिए थी। पर असांखे इहा ज़रियनि वटां ख़बर पई आहे त ईश्वर लाल ऐं प्रिया कुमारी जे वालिद विच में कुझु इख़्तिलाफ़ आहिनि ऐं राजकुमार कुझु ॾींहं अॻु में अहिड़ो बयानु ॾिनो हो त ईश्वर लाल का बि मदद करण लाइ तयारु न आहे। बहरहाल इहो मामिलो त हाणे वधीक मुंझारा पैदा कंदड़ आहे, छाकाणि त ज़रियनि जो चवणु आहे त असुल जेके जवाबदार आहिनि उहे संगरार में ई मौजूदु आहिनि, उहो इलाइक़ो जिते प्रिया कुमारी जो घरु आहे। अच्छा, कुझु वक़्तु अॻु में तव्हांखे यादि हूंदो त SSP अमजद शेख, तॾो के DIG जावेद जिसकाणी, SSP तनवीर तुने, शबीर सेठार हिकु दावो पिए कयूं, वॾा बयान पे ॾिना त हू प्रिया कुमारी जे बिल्कुलु वेझो पहुची चुका आहिनि। जल्द वारसनि खे ख़ुशख़बरी ॾिनी वेंदी। ईअं पियो लॻो त बसि हाणे कुझु ई ॾींहंनि में प्रिया कुमारी जेका आहे उहा वारसनि वटि पहुचण वारी आहे ऐं इहे पुलिस अमलदार जिन जा माशाला तमामु वॾा नाला हुआ कंहिं दौर में सिंध अंदरि, हाणे बसि उहे उन्हनि वॾी हिकमत अमली सां पंहिंजी जेका उन्हनि वटि जीअं चइबो आहे न जदीद टेक्नोलॉजी, पंहिंजी बहादुरी वसीले ऐं प्रिया कुमारी खे बाज़ियाब उहे कराइण वारा आहिनि। पोइ उन्हनि जो छा थियो? छाकाणि त जेके मूं नाला ॿुधाया IG सिंध तरफ़ां जोड़ियल कमेटी में इहे सभु पुलिस अमलदार शामिलु हुआ ऐं उन्हनि खे प्रिया कुमारी खे जल्द बाज़ियाब कराइणो हो। पोइ कुझु ॾींहं उन्हनि बयानु ॾिना, पोइ उहा कमेटी अलाए केॾांहुं हली वई। उनजो बि सिंध वासियुनि खे केरु ॿुधाइण लाइ तयारु न आहे त उन कमेटी छा कयो, भला बाज़ियाब न कराए सघिया इहे पुलिस अमलदार। त घटि में घटि एतिरो त ॿुधाईंदा वारसनि खे, सिंध वासियुनि खे, त प्रिया कुमारी खे कंहिं अगवा कयो, केॾांहुं वई, उहो ॿुधाइण लाइ तयारु न आहिनि।
बहरहाल प्रिया कुमारी वारो मामिलो छाकाणि त हाई प्रोफाइल केस आहे, कुझु वक़्त लाइ हाईलाइट थिए थो, वरी माठार जो शिकार थियो वञे। हिन वक़्तु बि थोरनि ॾींहंनि लाइ इहे ख़बरूं तव्हां ॾिसिजो वेठा त कुझु ॾींहंनि लाइ इहे ख़बरूं हलंदियूं, छाकाणि त वरी जेको आहे हिकिड़े धाड़ियल जी काल जो ख़बर साम्हूं आई आहे। कुझु ॾींहं सोशल मीडिया ते ख़बरूं हलंदियूं, मीडिया ते ख़बरूं हलंदियूं, वरी डिघी माठार छांइजी वेंदी। असां वटि सिविल सोसाइटी आहे, सियासी तंज़ीमूं बि आहिनि, समाजी तंज़ीमूं बि आहिनि। उन्हनि खे उन्हनि जी दावा आहे त उन्हनि खे प्रिया कुमारी जे वारसनि सां, उनजे वालदेन सां वॾी हमदर्दी आहे। पोइ इहो ईअं छो थो थिए त थोरे वक़्त लाइ उहे बयान बि ॾियनि था, कुझु मुज़ाहिरा बि कनि था, पोइ यको माठार छांइजी वञे थी। हिन केस खे मुस्तक़िल तौरु छो नथो खंयो वञे? उहे जेके तंज़ीमूं धरना हणनि थियूं, मुज़ाहिरा कनि थियूं, वारसनि वटि वञनि बि थियूं, का तहरीक शुरू छो नथी कई वञे त जीअं सरकार बि मजबूर थिए, सरकार खे बि लॻे त हीअ जेका सिंध जी न्याणी आहे, जेके 4 साल थिया आहिनि, उहा ख़बर नाहे किथे गुम थी वई आहे, केरु अॻुवां उनखे करे वियो आहे, अलाए कहिड़े हाल में आहे। उन जी सिंध वासियुनि वटि वॾी अहमियत आहे। इन करे न त हू रगो हिंदू बिरादरी सां तालुक़ु रखे थी। सिंधी माण्हू उनजो मज़हब नथा ॾिसनि, सिंधी माण्हू ॾिसनि था त प्रिया कुमारी के सिंधी न्याणी आहे, प्रिया कुमारी के सिंधियाणी आहे, मासूम ॿारड़ी आहे, ऐं ख़ासि तौर न्याणियुनि जो अहसासु, न्याणियुनि जो दर्दु, न्याणी जी अहमियत, न्याणी जी इज़त, उनजी लॼ सिंधी माण्हुनि वटि वधीक हूंदी आहे। त इहो अहसासु ॾियण जी ज़रूरत आहे। इहो अहसासु छो नथो ॾियारियो वञे सरकार खे, पुलिस खे, त जीअं मजबूर थियनि ऐं प्रिया कुमारी खे बाज़ियाब कराइण लाइ के संजीदा कोशिशूं वरितियूं वञनि। बाक़ी बयाननि सां भले पुलिस अमलदार ॾियनि, घरू वज़ीर ॾे, वॾो वज़ीर ई ॾेई छॾे, उनजो प्रिया कुमारी वारे केस ते कहिड़ो असरु पए थो? छा प्रिया कुमारी इन्हनि बयाननि खां पोइ इहे जेके इम्कान ॾेखारिया वञनि था, ख़ुशख़बरियूं ॿुधायूं वञनि थियूं, छा उन्हनि खां पोइ प्रिया कुमारी मोटी अचे थी? प्रिया कुमारी 4 सालनि खां गुम आहे। ईअं ई जीअं फज़ीला सरकी खे केतिरा ई साल गुज़री आहिनि, अञा ताईं उहा वारसनि खे नाहे मिली सघी। बहरहाल हिन केस जे हवाले सां वधीक असां अपडेट वठूं था। सखर जो सीनियर सहाफ़ी आहे, असांजो साथी आहे, क्राइम रिपोर्टिंग कंदो आहे क्राइम जे मामलनि ते, ऐं ख़ासि तौरु प्रिया कुमारी वारे मामले ते संदसि गहरी नज़र आहे। पहिरें ॾींहं खां वठी मोरडो महर, उन खां वधीक असां तफ़सील वठूं था। मोड़ा वॾी महिरबानी। ही 2-3 ॾींहं अॻु में फ़ोन कॉल जी ख़बर आई त हिकिड़ो धाड़ियल फ़ोन कॉल्स करे रहियो आहे, प्रिया जी बाज़ियाबी एवज़ 1 करोड़ रुपया मुंग तलब करे रहियो आहे। तव्हां का छंड छाण कई, का जांच कई त इन में केतिरी हक़ीक़त आहे? ऐं हीअ असांखे लॻे थो त हीउ केस वरी जेको आहे सो माठार जो शिकार थी वियो आहे। वरी का चुरपुर छो न पई थिए? परदे पुठियां के कोशिशूं जारी आहिनि या न प्रिया जी बाज़ियाबी लाइ? प्रिया कुमारी जे बाज़ियाबीअ जे हवाले सां सिंध सरकार जे तरफ़ां IG सिंध गुलाम नबी मेमण जे तरफ़ां हिकिड़ी GIT जोड़ी वई हुई। उन वक़्त जो DIG जावेद जिसकाणी ऐं SSP अमजद शेख, SSP तनवीर तुनियो, SSP शबीर सेठार जेके आहिनि उन कमेटीअ जा मेंबर हुआ, ऐं उहे प्रिया कुमारीअ जे घर ऐं उन संगरार वारे इलाइक़े में विया, इन मामले जी सॼी जांच कई। उन खां पोइ पुलिस ऑफिसरनि जो इहो मौक़िफ़ साम्हूं आयो वेझड़ में त हू प्रिया कुमारीअ जे तमामु वेझो पहुची चुका आहिनि। हू जल्द प्रिया जे वारसनि खे, सिंध जे माण्हुनि खे ख़ुशख़बरी ॾींदा। मतिलबु उन में वाज़िह कयो वियो त प्रिया जेका आहे ज़िंदा आहे, जीअरी आहे, ऐं हुन जे वेझो पहुता आहिनि, ऐं प्रिया खे जल्द बाज़ियाब कराए वारसनि हवाले कयो वेंदो। पर 4 साल वहामी विया आहिनि, गुज़री विया आहिनि, पर उन बावजूदि प्रिया खे बाज़ियाब नाहे करायो वियो। हाणे प्रिया कुमारी जो पीउ राजकुमार चवे पियो त फ़ोन कॉल ते हथियारबंदनि धाड़ियलनि जे तरफ़ां फ़ोन करे उनखे चवनि पिया त प्रिया कुमारी हुननि जे क़ैद में आहे ऐं 1 करोड़ रुपया जेको आहे भुंग ॾिनो वञे त पोइ हू प्रिया कुमारीअ खे जेको आहे उनजे हवाले कंदा भुंग जे रक़म जे सूरत में। उन खां अॻु बि प्रिया जे वालिद राजकुमार खे जेको आहे धाड़ियलनि जे तरफ़ां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते भुंग जे हवाले सां फ़ोन कॉल जेके आहिनि उहे कयूं वयूं। ताज़ो जेको आहे प्रिया जे वालिद खे हिकु भेरो ॿीहर धाड़ियलनि 1 करोड़ रुपया भुंग तलब कयो वियो आहे। उन हवाले सां DIG
सखर फैसल अब्दुल्ला चाचड़ जो चवणु आहे त प्रिया जे वालिद जे तरफ़ां उन्हनि खे ॿुधायो वियो आहे, आगाह कयो आहे, पर उनखां अॻु बि धाड़ेलनि जे तरफ़ां जेके आहिनि प्रिया कुमारीअ जे पीउ खे जेके फ़ोन कॉल कयूं भुंग जे लाइ, त उन लाइ बि हुननि जे तरफ़ां जॾहिं जांच कई त उहे फेक हुया, मतिलबु उन वटि प्रिया कुमारी नाहे ऐं हू प्रिया जे वालिद खां जेको आहे उनजो फ़ाइदो वठनि था ऐं उनखां भत्तो उहो जेको आहे भुंग जे सूरत में पैसा कढणु चाहिनि था। हिन वक़्तु बि DIG फैसल अब्दुल्ला चाचड़ जो चवणु आहे त जेकी हाणे नई कॉल आई आहे उन ते बि हू जांच कनि पिया ऐं जेको आहे त इहो मामिलो हक़ीक़त आहे या फेक ई मामिलो आहे जीअं माज़ीअ में या अॻ में बि ॾोहारियुनि जे तरफ़ां कयो वियो आहे। मतिलबु जांच जो प्रोसेस हलंदड़ आहे, पर हिकु तासिर जेको आहे इहो बि ॾिनो पियो वञे ऐं सोशल मीडिया ते बहस बि आहे त प्रिया कुमारीअ जा जेके पेरा आहिनि उहे संगरार जे बाअसर सैयदनि वटि ई आहिनि। हीउ ध्यानु हटाइण जे लाइ अहिड़े क़िस्म जा ॾोहारी जेके आहिनि फ़ोन कॉल कनि पिया त जीअं बाअसर जेके सैयदनि इल्ज़ाम आयल जेके अचनि पिया उहे जीअं उन्हनि खे आजो कयो वञे। वॾी महिरबानी मोड़ो महर असांखे सखर मां प्रिया कुमारी वारे केस जे हवाले सां अपडेट जेका सूरत हाल हुई उन हवाले सां आगाह करे रहियो। प्रिया कुमारी 4 साल गुज़रण बावजूदु बाज़ियाब नाहे थी सघी, सदस्य वारिस परेशान आहिनि, न्याणी ॿार घर में कोन्हे ऐं इहा बि ख़बर नाहे त उहा किथे आहे, कहिड़े हाल में आहे। बहरहाल सिंध वासियुनि खे जेकॾहिं सिंध वासी प्रिया कुमारी खे पंहिंजी न्याणी सम्झनि था त अॻिते अचिणो पवंदो। हिकु दफ़ो ॿीहर हिन केस खे हाईलाइट करिणो पवंदो त जीअं सरकार ते कुझु दबाव पइजी सघे, का पुरअमन तहरीक शुरू करणी पवंदी त जीअं सरकार मजबूर थिए प्रिया जी बाज़ियाबीअ लाइ। जीअं अॻु में जीअं केस हाईलाइट थियो त तव्हां ॾिठो त सरकार कुझु चुरपुर में आई ऐं पुलिस बि कोशिशूं शुरू कयूं, पर हाणे वरी माठार छांइजी वई आहे। इन माठार खे ख़तमु करण जी ज़रूरत आहे। पंहिंजो ऐं पंहिंजे हिन चैनल जो तमामु घणो ख़्यालु रखंदा ऐं पंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा।